अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, जी तव्हां खीरो बुल्डो। अॼु असां सां सिंध जा तमामु बहितरीनु आर्टिस्ट तमामु वॾो नालो अदा अब्बास अली गुल। मां त ईअं सम्झंदो आहियां त सिंध जो दबंग अदाकार आहे, मुंहिंजी पसंदि जो अदाकार आहे ऐं सुठो दोस्त आहे, सुठो इंसानु आहे। हिन हमेशह जेको आहे सो ग़रीब आर्टिस्टनि सां, ग़रीब दोस्तनि सां हमेशह बेवॾाई थी मिलंदो आहे। असां त ईअं महसूसु कंदा आहियूं त माना एॾो वॾो नालो न आहे, जॾहिं असां सां मिलंदो आहे त ईअं सम्झंदा आहियूं असां जहिड़ो ई आहे। पर यकीन कयो, असांजी नज़रुनि में, पूरी सिंध जी नज़रुनि में तमामु वॾो आर्टिस्ट आहे। ऐं असां सां ॿियो गॾु आहे अदा नदीम वसण, उहो बि तमामु बहितरीनु इंसानु आहे, सुठो आर्टिस्ट आहे। अॼुकल्ह त टिकटॉक ते भाऊ जी वॾी धूम आहे, त अॼु कुदरती असां अदा नदीम जी जॻह ते हिन उताक ते गॾु थिया आहियूं। सो अॼु असां सां अदा अब्बास गॾु आहे। मां अदा अब्बास खे चवंदुसि त असांखे हिकिड़ो सिंध जे लाइ ऐं कुझु असांजे लाइ, कुझु सिंध जी आवाम जे लाइ को अहिड़ो डायलॉग ॿुधायो जीअं असांजी बि दिलि ख़ुशि थिए ऐं ॾिसण वारनि जी बि। बा फ़कीरमंद बुरड़ो सिंध जो बहितरीनु अदाकार आहे। गॾु पाण मिटीअ जा माण्हू ड्रामे में कमु बि कयो हुयोसीं ऐं ॿाहिरनि जहिड़ो दोस्त आहे। अॼुकल्ह हिन जो यूट्यूब ते, सोशल मीडिया ते पंहिंजो चैनल आहे ऐं तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे। भाऊ नदीम वसाण असांजो पुराणो दोस्त, स्टेज जो आर्टिस्ट आहे। उन खां अलावा टीवी ते पंहिंजा परावा, कंडनि जी स्टेज, पॉपुलर ड्रामनि में असां गॾु रहिया आहियूं। अॼु हिकिड़ो डायलॉग फ़कीरमंद चयो आहे ड्रामे सिंध जा पुट जो, उहो मां तव्हांखे ॿुधायां। रत सां ॿुॾल आॾो मानी रखी करे चईं थो त सिंध जो सौदो कर, वॾो कमीनो सौदागर आहीं। अड़े न बंदूकुनि जे ठकावनि ते गेरा उॾामिजी विया, न घोड़नि जे सुंभनि जे हेठां रत निकितो। जेको बि असांजी धरती माउ ॾांहुं मेरी अख करे ॾिसंदो आहे न, उन जा दोॾा कढी मां कुतनि ऐं कामनि खे खाराए छॾींदो आहियां, छो त मां रनीकोट जो राणो आहियां ऐं मोहन जे दड़े जो ॾांत सिंधू दादलो मुंहिंजो नालो आहे। तमामु बहितरीनु डायलॉग सिंध जे लाइ ऐं तमामु सुठे अंदाज़ में, तमामु ज़बरदस्त तरीक़े सां। हाणे मां अदा नदीम वसाण खे चवंदुमि त हू असांखे कुझु फ़नी शेरो शाइरी ॿुधाए। कुझु माना फ़नी बि हुजे त बहितरु थी वेंदो। फनी शाइरी साईं मीर सौदार सईद जी यादि आहे। ऐं इन खां पहिरियों हिकिड़ो डायलॉग ॿुधायां तोखे। बाबल साईं, राणू रुक जी दीवार अथई, जेकॾहिं हिन ॻोठ जे मथां कंहिं पखीअ बि पर हयो न त हे राणू पंहिंजो सिर खणी तुंहिंजे कदमनि में ॾींदो। हे छा कंदा असांखे, हिननि जूं बबकियूं ॿुधल आहिनि। हाणे तव्हांखे फनी शाइरी थो ॿुधायां। जंहिं कोप में तो चांहि पीती सो चटींदो थो वतां, जंहिं कोप में तो चांहि पीती सो चटींदो थो वतां, तुंहिंजी जुदाईअ में बसि पिरी पाण खे पिटींदो थो वतां। हिकु महांगाई, ॿियो सुञाई, टियों अकेलो कमरे में, सॼी राति किड़ीअ वांगुरु मच्छर झटींदो थो वतां। भाऊ किरावत तुंहिंजी वॾी महिरबानी। भाउ असांजे आस्थाने ते प्यार जा कदम भरे हलियो आहियो आहे। न अची हा दादा, असां तोखे छा कयूं आहे। वॾी महिरबानी दोस्तो, ही तव्हां वीडियो ॾिठो ऐं बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। भाऊ खीरिया शेपर ॾिठो था न, त उहो हमरा वियो होटल ते, हिकिड़ा शेपर हुजनि चङा भला, सासर में पियो चांहि पियो, ॿ टे मखियूं वेठियूं। हमरा जे मखियूं वेठियूं से, हुनखे चई शेपर बाक़ी पिणे लाइ रखी अंजा, छाणी आहे मुंहिंजी। वॾी महिरबानी दोस्तो। इंशाल्लाह ईअं तव्हां सां सिंध जा सुहिणा सुहिणा आर्टिस्ट मिलाईंदा रहंदासीं ऐं ख़ुशियूं विखेड़ींदासीं। सिंध सलामत, साथ सलामत, या अली मदद।